बस जी वॾा थियासीं न 7 में छा चयो 7 में 7 दफ़ा फेल थियो। पोइ वॾो थियो त अम्मा चयो त पुटु मुंहिंजे भेण जी धीअ फापू दुनाली उन सां शादी कर। मूं चयो अम्मा मूंखे पढ़णु ॾे। चई न शादी कंदे त ॻोठ में तोखे भाग मिलंदो बनी मिलंदी। अम्मा जे चवण ते शादी कई। बाबा कावड़जी पियो। बाबा चयो निभागा ठठे में मुंहिंजी भाउ जी धीअ रहे थी लेली अटे जी थेली उन सां केरु शादी कंदो। ॾिसो बाबा मूं हिकिड़ी कई आहे। चई न पोइ आउं बि अलॻि थो थियां आउं पाण रहो हुते। बाबा जे चए ते ॿी शादी कई। वरी हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो इंतिहाई मजबूर आहे उन मूंखे सलाह ॾिनी रोज़ घर में झेड़ो थो थिए ॿई घर वारियूं तोखे कुटीनि थियूं निभागा टी शादी कर। चई यार टी शादी करे त टे गॾिजी कुटींदियूं। चई न न तूं उन्हनि ॿिन्ही खे ॿुधाए न। पोइ उन मजबूर आहे चवण ते घारे शहर में टी जेना काणी सां शादी कई। निभागी अख जी बाॾी हुई ख़बर ई कोन थी पई ॾिसे केॾां पई। मूंखे चवे थी त आउं फिल्म जी हीरोइन आहियां। मूं चयो निभागी तुंहिंजी अखियूं पाण में नथियूं मिलनि अहिड़ी हीरोइन आहे। पोइ चौथी शादी मूं वरी कराची शहर में कई। मूं चयो आउं पढ़ाई सोच ते पियो हलां आउं पंहिंजी मर्ज़ी सां कयां। बसि पोइ उन खां पोइ ॾींहुं राति इहो फिटको फिटको ॾींहुं राति मूंखे कुटीनि थियूं। ऐं हिन महांगाई वारे दौर में हिननि खे पिदी थो खारायां निभागियुनि खे 22 ॿार आहिनि मुंहिंजा। वॾो पुटु मूं वारो आहे न लोटो उहो चए थो त अबा आउं वॾो थियां आउं सियासतदान थींदुमि। मूं चयो अॼु खां पोइ तूं लोटो पोइ ठूली पिरमा चिंची इहे सभु मुंहिंजा ॿार आहिनि। बसि हिननि मुंहिंजी ज़िंदगी जीअण घणा ॿार आहिनि तव्हांजा? 22 ॿार आहिनि। 22 ॿार आहिनि। हा मूं चयो नाला खुटा त पोइ अलाह मालिक उर्स शाबान रमज़ान ईअं बि रखी सघूं था। वरी बि अंग्रेजी नाला रखणा पिया त चवंदासीं जनवरी अनवरी फरवरी इहे नाला इलाही आहिनि। नूर भटारे सो पर ज़ाल मूंखे कुटे कुटे तबाह करे छॾियो। ॾींहुं राति उन्हनि लाइ पिनां थो ओ नंढा वॾा त पिननि पोड़ पक त पिननि पिन पिन अदा पिन पिन अदा नंढा वॾा त पिननि पोड़ पक त पिननि पिन पिन अदा पिन पिन अदा पिनणु आहे सोलो कमु हर माण्हू थो पिने तूं बि पिन अदा पिन पिन अदा।